अस्सलाम वालेकुम हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं मटियारी मत क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अगवान मरहूम रसूल बख्श पलेजे जे वेझे साथी सैद आलम शाह जो फोटो मेहरान यूनिवर्सिटी जो शागिर्द पॉइंट बस हेठियां अची फौत थी वियो आहे। मटियारी ज़िले सां तालुक रखंदड़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अगवान ऐं मरहूम रसूल बख्श पलेजो जे वेझे साथी सैद आलम शाह जे फर्जंद सैद अली मीर शाह जो नौजवान पुट सैद शायान अली शाह नसीम नंगर चौक ते मेहरान यूनिवर्सिटी पॉइंट बस हेठियां अची फौत थी वियो आहे। शायान अली शाह मेहरान यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी ज़ुबान ऐं तरक़ीअ जे शोबे में तालीम हासिल करे रहियो हो। संदसि जनाज़े निवाज़ मटियारी शहर जे अबाणे क़ब्रिस्तान में अदा कई वई। होॾां क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलेजो तरफ़ां सैयद फैमिली सां गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ मटियारी ज़िले जे सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां पिणु अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मां SSP सजावल मैडम सुहाई अज़ीज़ टालपुर जी हिदायत ते सजावल पुलिस जो मंशात फ़रोशनि खिलाफ़ कार्रवाई। मंशात खणी ईंदड़ गिरोह गिरफ़्तार। लैंड क्रूज़र में लखी रुपयनि जी मालियत जो गुटक में इस्तेमाल थींदड़ सोपारी सफ़ीना ऐं मटीरियल खणी ईंदड़ गिरोह गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार में मोहम्मद वकास सईद कुरैशी ऐं मोहम्मद अयाज़ ऐं ताज मोहम्मद एवान खे सिजावल वेझो घार मोरी वटि स्नैप चेकिंग दौरान सिजावल SHO आफ्ताब जागीरानी गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि वटां लखी रुपयनि जी मालियत जो सामान पिणु हथ कयो वियो आहे। खबर शामिल कंदासीं मटियारी में वफ़ाक़ी हुकूमत पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड में तब्दीली आणण खिलाफ़ पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले मटियारी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते PP लेडीज़ विंग जे उहिदेदारनि ज़िले सदर शाज़िया अता चांग, जनरल सेक्रेटरी गज़ाला शेख, समाजी वर्कर मेहरुल निसा मल्हा, साइमा उमरानी, रुखसाना मल्हा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे जो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो तब्दील करण खिलाफ़ हर फॉर्म ते एहतजाज कंदासीं। जॾहिं ख़्वाब हिकिड़नि माण्हुनि जो आहे, जॾहिं जेको आहे सो उनखे इम्प्लीमेंट जेके आहिनि उहे पीपल्स पार्टीअ वारा कराइनि था, त पोइ उन ख़्वाब तां उन्हनि जे साम्हूं जेको प्रोग्राम आयो आहे उन ते कंहिं ॿिए माण्हू जी तस्वीर लॻाइणु या को ॿियो नालो ॾियणु, इहो जेको आहे सो असांजे सम्झ मुताबिक़ इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे। तस्वीर हटाइण चाहिनि था, इहा ग़लती कॾहिं बि न कनि। हर औरत घर खां निकिरंदी मोहतरमा ज़िंदा आहे, हमेशह उनजो नालो रहंदो, उनजी तस्वीर रहंदी। बीबी इंसाननि जे दिलनि में, औरतुनि जे दिलनि में, मर्दनि जे दिलनि में वेठल आहे। हिननि वधीक चयो त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो त मुल्क जूं ग़रीब ऐं मिसकीन औरतुनि तकलीफ़ुनि में रहनि थियूं, जंहिं जी मदद करे संदसि तकलीफ़ूं ख़तमु करण जी कोशिश कजे। मोहतरमा शहीद जे ख्वाब के अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी अमली तौर पूरो कयो। मोहतरमा शहीद जो फोटो ऐं नालो हटाइण इनकम सपोर्ट प्रोग्राम के ही ख़त्म करण पियो चाहे, इहो असांखे बिल्कुलु नामंज़ूर आहे। इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको बेनज़ीर जी तस्वीर हटाई वई आहे ऐं उनजो नालो हटायो वियो आहे, इहो माना इमरान ख़ान इलाही ग़लति कयो आहे। हुननि वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत सॼे मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। मुल्क में आयल अरबें डॉलरनि जो हिसाब ॾियण बचा पीपल्स पार्टी तरफ़ां ॾिनल अवामी भलाई वारा मेगा प्रोजेक्ट ख़त्म करण जूं साज़िशूं करे रही आहे। हिननि चयो त जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो नाले सां हलंदड़ प्रोग्राम जो नालो तब्दील कयो त सॼे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।